स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण भजो वत्स के अवतार नारायण। भजो वेदों के रक्षक नारायण। भजो वत्स के अवतार नारायण। भजो वेदों के रक्षक नारायण। शंखासुर को संहारे नारायण। हे विश्व के रक्षक नारायण। शंखासुर को संहारे नारायण। हे विश्व के रक्षक नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण 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 इन ई धुन सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र उन्हनि ते सत्संग करे रहिया आहियूं। सिंधीअ में भक्तीअ जी व्याख्या। अॼु असां 81 नंबर श्लोक ॿुधंदासीं। तिर्सत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी। देवर्षि नारद चए थो भक्ति श्रेष्ठा भक्ति श्रेष्ठा। ॿ दफ़ा चई। भक्ति भारी आहे, भक्तिअ जी वैल्यू आहे। ऐं तिर्सत्यस जा 2 अर्थ आहिनि। हिकु टिन्हिनि कालनि में पहिरीं भी भक्ति श्रेष्ठ हुई, हींअर भी भक्ति श्रेष्ठ आहे, पोइ भी भक्तिअ जी महिमा इहा ई रहंदी, कॾहिं घटिजंदी न, श्रेष्ठ रहंदी। ॿियो तिर्सत्यस्य जो अर्थ आहे कि शरीर शारीरिक सत्य में वाणीअ जे सत्य में
ऐं मन जे सत्य में भी भक्ति श्रेष्ठ आहे। ॿियो अर्थ इहो आहे कि जंहिंखे सत्य पाइण जी चाहना हुजे वो भक्ति करे। जंहिंखे सत्य आखिरी सत्य परम सत्य सां मिलणो हुजे, सत्यम परम धीमहि, गुरु नानक चयो आहे सत्य ही परमात्मा आहे। आद सच जुगाद सच, एक ओंकार सतनाम। तो उन सत्य के पाइण लाइ गुरु नानक भी रस्तो ॿुधायो आहे भक्तिअ जो। किव सचियारा होइए, किव कूड़े तुटे पाल। गुरु नानक चयो हुकुम रजाई चलना, नानक लिखिया नाल। गुरु नानक जी शिक्षा बस इहा ही अथव, हुकुम रजाई चलना। जेको तव्हांजे भाग में लिखियल आहे न, उनखे स्वीकार करणु सिखो, इहा ही भक्ति आहे। तव्हां स्वीकार जेॾी महिल नथा कयो न, ओॾी महिल ई साबित तो थी वञे कि तव्हांजो परम तत्व में विश्वास कान्हे, तव्हांजो न परमात्मा जी व्यवस्था में विश्वास कान्हे। इन करे पोइ निर्मल बाबा, फलाणा बाबा, भैया जी, इहे तव्हांखे पोइ तव्हां इन्हनि खे पकड़ींदा आहियो वञी, छो त तव्हां संतुष्ट कोन आहियो। तव्हांखे ॾाढियूं इच्छाऊं पैदा थी वेंदियूं आहिनि सांसारिक, ही बि खपे हू बि खपे। पोइ छा छा न शुरू थी वेंदो आहे। पोइ कूड़ बि ॻाल्हाईंदा आहियो कि मेरे को सब प्राप्त हो रहा है, पोइ उनखे भॻवान बि ठाहे छॾींदा आहियो। घणा अधर्म पोइ शुरू थी वेंदा आहिनि ऐं इच्छा पूरी थी भी वेंदी आहे ढाबा जी वारे वटां, पर पोइ लोभ जो वधी वेंदो आहे, पोइ मोह जो वधी वेंदो आहे। त माना परमात्मा खां केॾो दूर थी वियो उहो माण्हू। शुरूआत में अगरि माण्हू सुधारे वठे कि हिकु परमात्मा में विश्वास रखे, उन जे भाणे ते विश्वास रखे कि उहो सही आहे, मुंहिंजे लाइ कल्याणकारी आहे। तव्हां सोचे ॾिसो हिन जो छा पियो थो मतिलबु निकिरे, जो माण्हू अलॻि अलॻि पंथनि में अलॻि अलॻि बाबा जिन वटि वञनि था सिर्फ़ु इन लाइ कि मुंहिंजी क़िस्मत ख़राबु आहे, तूं सुधार। इहो ई चवण था वञनि न, मुंहिंजो भाग मुंहिंजो जीवन ख़राबु आहे, तूं सुठो कर। इन जो मतिलबु इहो थो निकिरे कि असां न उहे माण्हू सभु इहो पिया था चवणु चाहिनि कि भॻवान खे ठाहिणु नथो अचे, भॻवान खे सिस्टम ठाहिणु नथो अचे, उन ॾाढियूं ग़लतियूं कयूं आहिनि। सभिनी जो जीवन ख़राबु उन कयो आहे ऐं बाबा जी सुधारे पियो थो, ही भैया जी ठीकु पियो थो करे, ही दादाजीअ सभु मुंहिंजा दुख दूर कया, हुन बिगाड़िया असली परमात्मा, ऐं हिन वीर जीअ ठीकु करे छॾियईं। त सोचो त सही छा पियो थो हिन जो मतिलबु निकिरे। ही त सुठो आहे कि हुनखे अञा गुस्सो नथो अचे असलीअ खे, हू चए थो जीअं तोखे खपे कर। हुन छूट बि ॾिनी आहे कि जीअं तोखे खपे कर, त जीअं खपे कर में माण्हू पंहिंजो ई नुक़सानु पियो थो करे। उन परम तत्व खे छॾे करे, उन जे भाणे खे छॾे करे, उनखे साइड करे, उनखे विश्वास भी कोन्हे उन परमात्मा में, उनखे हटाए करे उहो फासे थो वञे उते अहिड़ी जॻह ते जेके सिर्फ़ु आश्वासन था ॾियनि ऐं ठीकु थी थो वञे समय अनुसार पाण ई, नालो हुनजो थो थी वञे। पोइ अनेक गड़बड़ियूं, पोइ जन्मनि जन्मनि जी यात्रा थी शुरू थी वञे, फासण जी यात्रा, आवागमन। मनुष्य अगरि एतिरो सम्झी वठे भक्ति कंदे कंदे कि भॻवान जेको थो करे सो सही आहे, शिकायत नाहे मूंखे करणी, मूंखे कुझु खपे ई कोन, मूंखे प्रेम खपे केवल परमात्मा जो। भली दुख अचे त अचे, प्रेम त मां करे थी सघां, दुख में भी प्रेम थी सघे थो। इतां शुरूआत थींदी आहे। गुरु नानक जी जेका शिक्षा आहे, नानक लिखिया नाल, उन जो अर्थ इहो ई आहे
कि हुन परमात्मा जेको तव्हांजे भाग में लिखियो अथई या तव्हांजे कर्म में लिखियो आहे उनखे स्वीकार कयो ऐं पंहिंजी असली यात्रा खे चुनो। संसार असांजो लक्ष्य कान्हे, उन परमात्मा खे पंहिंजो लक्ष्य ठाहियो। हिन संसार मां जिंद छुटे, मोह छुटे, इन जी परवाह छुटे, इहो लक्ष्य ठाहियो। जेसिताईं इहो लक्ष्य नथो ठहेव तेसिताईं पिया भिटकंदा। संसार त पियो घुमाईंदव, अब इधर जा, अब इधर जा, अब उधर होके फिर वापस आ। मुला नसरुद्दीन खां कंहिं रस्तो पुछो, चईंस मां ॿाहिरि ॿिए शहर मां आयो आहियां, मूंखे हेॾां वञिणो आहे विनीता जे घर, मूंखे रस्तो ॿुधाए। मुला नसरुद्दीन जेके जेके निर्देश ॾिनईसि हुन सभु पालन कया, पर उहो पालन करे बि घुमी फिरी उते ई पहुची वियो मुला जे साम्हूं। त हुन चईंसि यार इहो कहिड़ो तौरु मूंखे पतो ॿुधाई, मां घुमी फिरी हिते ई आयो आहियां तुंहिंजे साम्हूं। त हुन चईंसि मां मुला चईंसि मां चेक पियो करणु चाहियां कि तूं मुंहिंजी ॻाल्हि मञींदे या न मञींदे। हाणे विश्वास आहे तूं मञींदे। त बाबा जी ढाबा जी तव्हांखे ईअं उलझाईंदव, घुमाए घुमाए केॾी तव्हां अगरि प्रश्न पुछी वरितव कि तव्हां अॼु ताईं कयो छा आहे, चवंदव असां चेक पिया कयूं। असां त चेक पिया कयूं कि तूं हलंदीअ या न, ऐं तो पुछी वरितई, ॿिया त पुछंदा बि कोन्हनि। केरु पुछंदो गुरूअ खां सवाल। हाणे भॻवान, मां उनखे गुरू चवंदो आहियां जेको तव्हांखे हिन संसार खां छॾाए। ॿी भॻवान थोरी मिलाईंदो गुरू, भॻवान हिन खां छॾाईंदो आहे, हिन प्रपंच खां, हिन झूठ जे माया जाल खां। हीउ जेको माण्हुनि जो डपु दिमाग़ में वेठल आहे न, इहा परवाह खां बेपरवाह कंदो आहे गुरू। बाक़ी परमात्मा त मिलियल ई आहे। गुरू बसि एतिरो कमु करे न, असांजे दिमाग़ मां ही संसार हटाए छॾे न, त पोइ असांखे आसान थी वेंदो परमात्मा जो मिलणु। बाक़ी तव्हां चओ मैंने गुरु किया है परमात्मा पाने के लिए, संसार हटे कान तो परमात्मा किथां ईंदो। गुरू इन लाइ कयो कि तव्हां खां संसार छॾाराए। इस संसार माना ही न जड़ संसार न, जेको दिमाग़ में वसायो आहे असां संसार, जेके लोग क्या कहेंगे, उहो छॾाए असां खां, उहो गुरू। त संसार मां जिंद छुटे त परमात्मा ॾाढो आसान आहे। ख़ासि कर हिन कलयुग में। सतयुग हुजे त असां न चऊं कि संसार मां जिंद छुटे। हिन जीअं जीअं समय बीतजे थो, माण्हूअ जा दिन ब दिन लक्षण निकिरंदा था वञनि, ऐं तव्हां उन्हनि खे ख़ुशि करण जी कोशिश में लॻा पिया आहियो, प्रमाण घुरी रहिया आहियो कि इन्हनि खे मां वणा, ऐं उन चक्कर में उनजो बि अनादर कंदा आहियो। जंहिंजी ज़रूरत सर्टिफिकेट जी वास्तव में आहे, उहो अगरि सर्टिफिकेट ॾे तव्हांखे सुठे जो त क़ीमत बि आहे, उनखे इग्नोर। कंहिंजे चक्कर में उन्हनि कूड़नि जे चक्कर में, जंहिंजे सर्टिफिकेट जी का वैल्यू बि कान्हे। त पहिरियों कमु इहो असां स्वीकार कयूं, जीअं बि आहियूं, जहिड़ा बि आहियूं, जहिड़ी बि परिस्थिति आहे त आहे। कंहिंजो घोटु शराबी हुजे त आहे। इन में छो ढकण की कोशिश हिक हिक के, कह रहे नहीं वो तो रोज थोड़ी पीते हैं। वो भी चवंदस अरे वो तो कभी कभी जब खाते हैं ना नॉनवेज तब पी लेते हैं। माण्हू ईअं कंदव, तव्हां ढकण जी कोशिश कंदा, ॿी कान का अची वेंदव तव्हांजी पंहिंजी, उहा पाण वधाए चढ़ाए खोले छॾींदव पर्दा पर्दा। इन खां सुठो तव्हां चओसि अरे वो तो रोज पीते हैं तो छा कंदी उहा? उहा चवंदी अरे मूंखे पंहिंजा ई टेंशन घणा आहिनि, हली वेंदी चुपचाप। गुरूअ जो कमु इहो आहे, तव्हां एक्सेप्ट कयो, हा मां आहियां त आहियां, हल सांवरी त सांवरी,
छा करणो, हुनखे बसि मां वणा, मां उन लाइ ही जनम मूंखे मिलियो आहे, मां उन में लॻाईंदसि। इहा आहे भक्ति। पोइ जॾहिं उन लाइ असां तयारु आहियूं त ऑटोमेटिक सभु गुण अची वेंदा। सच्चाई अची वेंदी जीवन में, संतोष अची वेंदो, विवेक अची वेंदो, वीचार अची वेंदो। गुरु नानक जेॾीमहिल पर्दो फाश कयो न सभिनीनि जो, त पोइ सभिनी पुछो हाराइजी करे कि आख़िर परमात्मा कीअं मिलंदो? तव्हां चओ था हीअं बि न मिलंदो, हूअं बि न। त गुरु नानक चई हू आहे सचो, त तव्हांखे बि सचो थियणो पवंदो। पहिरीं त इहो प्रश्न पुछियो वियो कि भई पोइ सचा कीअं थींदासीं? त गुरु नानक चई कूड़ ॻाल्हाइणु छॾियो। त पुछनि कूड़ कीअं ॻाल्हाइणु छॾींदासीं? तॾहिं गुरु नानक चई जहिड़ा आहियो तहिड़ा पंहिंजो पाण खे स्वीकार कयो, ऐं जेका परिस्थिति अचे थी तव्हांजे अॻियां उन खे बि स्वीकार कयो, ना कि वठी भॻो, ना कि भॼो कंहिं वटि बि। थोड़ी परेशानी अची वई त भॼ निर्मल बाबा वटि, भॼ श्री देवीअ वटि, भॼ रेखा दीदीअ वटि। थोड़ी समस्या अची वई त ये कहिड़ी हिम्मत आहे तव्हांजी, कहिड़ो तव्हांजो हू आहे, बहादुर ठहंदा आहियो, जरा से ते त घबराइजी वेंदा आहियो। असली हिम्मत इहा आहे कि उन ते विश्वास जंहिंखे ॾिठो बि कान्हे, उहो कमु अची वेंदव, ही कमु कोन ईंदव जेके नज़र था अचनि। भई हिननि ते हेॾा साल विश्वास कयव न, हाणे हुन ते करे ॾिसो, देवर्षि नारद ते करे ॾिसो। हो साईं जेको थो करे सो सुठो आहे, साईं जेको थो करे सो सुठो आहे, सो सुठो आहे जिन ॾिठो आहे, सुठो आहे जिन ॾिठो आहे, सो सुठो आहे जिन ॾिठो आहे, साईं जेकी थो करे सो सुठो आहे, साईं जेकी थो करे सो सुठो आहे। सुख दुख हिकिड़ो करे संत ॼाणनि, सुख दुख हिकिड़ो करे संत ॼाणनि, न को खुशी न को गम, न को खुशी न को गम, भाणो मिठो आहे, भाणो मिठो आहे, भाणो मिठो आहे, साईं जेकी थो करे सो सुठो आहे, जेकी थो करे सो सुठो आहे। हिकु साध ॿियो गदाह बणियो, हिकु साध हिकु शाह ॿियो गदाह बणियो, कर्म रूप खणी, रूप खणी आयो चिठो आहे, आयो चिठो आहे, ओ साईं जेकी थो करे सो सुठो आहे, साईं जेकी थो करे सो करे दान पुण्य तप जिन नाम जपियो, दान पुण्य तप जिन नाम जपियो, दिन समर अग जो, समर अग जो, कयो कठो आहे, कयो कठो आहे, ओ साईं जेकी थो करे सो सुठो आहे, साईं जेकी थो करे सो सुठो आहे, ओ सो सुठो आहे
जिन ॾिठो आहे सो सुठो आहे जिन ॾिठो आहे साईं जेकी थो करे सो सुठो आहे साईं जेकी थो करे छाजी चिंता लाए रख लालण ते छाजी चिंता रख लालण ते नको घाटो सेठ जो नको घाटो सेठ जो बणियो नफ़ो आहे नफ़ो आहे साईं जेकी थो करे सो सुठो आहे साईं जेकी थो करे सो तो यह है गुरु नानक जी शिक्षा देवर्षि नारद जो है सूत्र कि सत्य के अगर पाइण चाहियो था तो भक्ति कयो परमात्मा के पाइण चाहियो था तो भक्ति श्रेष्ठ भक्ति तीन तिर सत्यस्य टिनीन कालन में टिनीन अवस्थाओं में हर गाल में टिनीन गुणन में भक्ति श्रेष्ठ टिनीन मार्गन में भक्ति श्रेष्ठ हाणे भक्ति देवर्षि नारद 82 नंबर श्लोक में चए तो कि भक्ति हिक ही आ पर उनके भक्ति करण जा तरीक़ा अलग अलग आहिनि जियां तहां पंहिंजे कमरे मां दरीअ तां आसमान ॾिसो ऐं उन दरीअ जो शेप हुजे चोरस त तव्हांखे चोरस शेप जेतिरो ई आसमान नज़र ईंदो वरी कंहिंजे घर में वञो उन जी दरी हुजे मथां मंदर जो शेप ऐं हेठां सिधी त उन में आसमान उहो ई नज़र ईंदो जीअं उन जो शेप आहे किथे गोल हुजे अगरि दरी त आसमान गोल नज़र ईंदो ईअं अलॻि अलॻि घर जी दरी जो चौखट थो चवां चौखट सां आसमान अलॻि अलॻि नज़र ईंदो पर जेको दरीअ मां टिपी करे ॿाहिरि वेंदो उते कुझु बि अलॻि अलॻि कान्हे त सम्झो ईअं ॾाढा अलॻि अलॻि चौखट आहिनि उन अलॻि अलॻि चौखटनि जे माध्यमनि सां भगतनि प्रवेश कयो आहे पहुता हिक ई जॻह ते आहिनि भक्ति हिक ई आहे परमात्मा सां प्रेम पर तॾहिं बि देवर्षि नारद चयो आहे कि मुंहिंजे हिसाब सां 11 प्रकार जा तरीक़ा थींदा आहिनि भक्ति करण जा आसक्ति तो चए उनखे माना 11 प्रकारनि जी भक्ति जी आसक्ति थींदी आहे फ़र्क़ु कान्हे उन में नंढे वॾे जी ॻाल्हि कान्हे तव्हांखे जेका ख़ुदि जी रुचि चए उहा आसक्ति रखी करे भगवान में उहा आसक्ति रखी करे तव्हां उहा भक्ति कयो ना कि ॿियनि खे ॾिसी करे तव्हांखे मतिलबु आसक्तिअ जो अर्थ आहे कि भगवान सां तव्हां कहिड़ो संबंध रखणु चाहियो था देवर्षि नारद त 11 संबंध ॿुधाए थो तव्हांखे जेको ठीकु लॻे तव्हां उहो कयो गुण महात्म्यासक्ति रूपासक्ति पूजासक्ति स्मरणासक्ति दास्यासक्ति सख्यासक्ति कांतासक्ति वात्सल्यासक्ति आत्मनिवेदनासक्ति तन्मयतासक्ति ऐं परम विरहासक्ति ये आसक्तियूं आहिनि माना भगवान में प्रेम त हाणे तव्हां ख़ुदि चेक कयो कि तव्हांजे लाइ कहिड़ी सही आहे पहिरीं आहे गुण महात्म्यासक्ति
ही उहे भगत थींदा आहिनि जेके भगवान जा गुण ॻाईंदा रहंदा आहिनि। माना भगवान जा मन ई मन में तारीफ़ करणु, भगवान खे धन्यवाद ॾियणु, भगवान जा गुण श्रवण भी करणु। इन में जेके भगत थी विया आहिनि उहे थोड़ा ॿुधो। पहिरियों त असांजो देवर्षि नारद इहो छा कंदो आहे, वीणा खणी करे या तानपुरो खणी, वीणा खणी करे ऐं भगवान जा गुण ॻाईंदो आहे। जिन ॻायो आहे उन लाइ चयो वियो आहे कि इन्हनि गुण आसक्ति रखी भगवान सां। नारद वीणा खई, असां बाजो खयो आहे। तव्हां बि ॻाईंदा आहियो त बाजो असां वॼाईंदा आहियूं तव्हां सां गॾु, त तव्हां बि हिन में अची सघो था। जेॾी महिल गॾु गॾु ॻाराईंदा आहियो। देवर्षि नारद ॾिसो, ॻाइण जो उद्देश्य छा आहे असांजो? तव्हां ॿुधायो छो ॻाईंदा आहियो? भगवान न, हाँ भगवान जे लाइ ॻाईंदा आहियूं न। उन सां लिंक जुड़ी वञे, संगीत जो सहारो वठी करे। खुदि थोड़ी हाईलाइट थियण लाइ ॻाइण जो शौक़ु आहे कंहिंखे हिते। देवर्षि नारद ॻाए करे भक्ति कई। ॿियो महर्षि वेद व्यास उन भगवान जा गुण ॻाया। सॼो भागवत पुराण उन लिखियईं। लिखे पियो गणेश, वेद व्यास ॻाईंदो पियो वञे न। उहे सलोक आहिनि भागवत पुराण जा, त ॻाईंदो हूंदो तॾहिं त लिखंदो हूंदो गणेश भॻवान। त वेद व्यास बि ॻायो आहे, शुकदेव मुनीअ ॻायो आहे, याज्ञवल्क, काक भुसुंडी, गुरु नानक, शेषनाग। ॻाइण जो अर्थ केवल ॻाइण न, प्रवचन करण खे बि, भगवान जा गुण बयान करण खे बि इहो चइबो आहे गुण महात्मा शक्ति। भगवान जे गुणनि में आसक्ति, इहा भक्ति आहे। त जेको भगवान जा गुण ॻाए थो, माना तारीफ़ करे थो, इहा भक्ति आहे। त असां बि भगवान खां घुरूं। नानक नाम जपत सुख पावा, नानक नाम जपत सुख पावा, कर कृपा तेरे गुण गावा, 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 कर कृपा तेरे गुण गावा। नानक नाम जपत सुख पावा, नानक नाम जपत सुख पावा, नानक नाम जपत सुख पावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा।
वरदाता अंतर्यामी, तू वरदाता अंतर्यामी। रविया पुरन प्रभु स्वामी, सब मह रविया पूर्ण प्रभु स्वामी। मेरे प्रभु प्रीतम नाम आधारा, मेरे प्रभु प्रीतम नाम आधारा। हाँ सुन सुन जीवा नाम तुम्हारा, हाँ सुन सुन जीवा नाम तुम्हारा। ओ कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा, कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा। सतगुर मेरे पूरे, तेरी शरण सतगुर मेरे पूरे। मन निर्मल होए संता धूरे, मन निर्मल होए संता धूरे। चरण कमल हृदय उर्धारे, चरण कमल हृदय उर्धारे। तेरे दर्शन को जाय बलिहारे, तेरे दर्शन को जाई बलिहारे। ओ कर कृपा कर कृपा कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा। नानक नाम जपत सुख पावा, नानक नाम जपत सुख पावा। नानक नाम जपत सुख पावा, कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा। कर कृपा तेरे गुण गावा, कर कृपा तेरे गुण गावा। तो
अथव गुण महात्म्य आसक्ति, भगवान जा गुण ॻाइण ऐं ॿुधण। ॿी आहे रूप आसक्ति, भक्तिअ जो ॿियो प्रकार कि भगवान जे रूप जो चिंतन करणु, भगवान जे रूप में आसक्त थी वञणु। जीअं कल्ह ॿुधोसीं राजा जनक भगवान जो रूप ॾिसी आसक्त थी वियो, ऐं कृष्ण त हो ई, जेतिरियूं बि ब्रज जूं गोपियूं हुयूं सभु कृष्ण जो रूप ॾिसी आसक्त थींदियूं हुयूं। इहा रूप आसक्ति भक्ति आहे। टियों पूजा सक्त, पूजा में जंहिंखे रुचि हुजे, भगवान जी पूजा करण में, शेवा करण में, भगवान जे लाइ पंहिंजे शरीर जो आराम छॾे करे भगवान जी सेवा करण में जंहिंखे आसक्ति हुजे, इहा कंदी आहे लक्ष्मी विष्णुअ जी निरंतर। ऐं ॿिए भरत जंहिं भगवान जूं चाखड़ियुनि जी शेवा कई, ऐं ॿिए बि थी विया आहिनि। चौथों आहे स्मरण सिमरण आसक्ति, यादि, भगवान खे यादि करणु। प्रहलाद इन जी मिसाल आहे, ध्रुव, सनकादिक ऋषि, ऐं ॿिए अनेक हूंदा संसार में, असांखे ख़बर कान्हे। पंजो आहे दास्यासक्त, हनुमान दास थी करे रहियो सदाईं, अक्रूर, विदुर। ॿियो आहे सख्यासक्ति, दोस्त सम्झणु भगवान खे, जीअं अर्जन, उद्धव, सुदामो, भगवान सां दोस्त वारी आसक्ति। सतों आहे कांतासक्त, माना भगवान खे पंहिंजो कंत सम्झणु, पति सम्झणु, उहा आसक्ति। जेके बि राणियूं हुयूं भगवान कृष्ण जूं सभु पति आसक्ति रखंदियूं हुयूं, कांतासक्ति। वात्सल्यासक्ति, भगवान खे ॿार सम्झणु, नंढड़ो ॿार सम्झी करे उनखे प्रेम करणु। जीअं कश्यप अदिति, मनु शत्रुपा, दशरथ कौशल्या, नंद यशोदा, वासुदेव देवकी, इन्हनि भगवान खे ॿार वारी वात्सल्य वारी आसक्ति रखी। आत्मनिवेदनासक्ति, राजा अम्बरीश, राजा बलि पंहिंजो पाण खे समर्पित करे छॾियो। आत्मनिवेदन, विभीषण शरणागतीअ में आयो। ॾहों आहे तन्मयतासक्ति, भगवान में लीन थी वञणु, लीन थी वञणु, जो ख़बर न पए कि भगवान ही आहे या हू आहे, पंहिंजो पाण में भगवान में फ़र्क़ु महसूसु न थिए। सुतीक्ष्ण हो, भगवान राम जे इंतज़ार में वेठो हो, लीन थी चुको हो। ॿाहिरि भगवान बीठो आहे, राम सॾु पियो करेसि त बि न पियो ॿुधे, छो त भीतर भगवान सां हिकु थी चुको हो। कॾहिं प्रयोग कजो आईने जे साम्हूं बीह करे, मां पहिरीं बि घणी दफ़ा चयो आहे, शक्ल ॾिसिजो पंहिंजी ऐं सोचिजो हीअ केरु आहे, मां केरु आहियां। तव्हां चवंदा मां ई हिकु ई त आहियां, इहो को सुवालु आहे छा? न, हिकु ई कोन आहियो, थोरो चेक कजो, थोरी देरि बीहंदा न तव्हांखे नज़र अची वेंदव कि अरे हीउ छा पियो थो थिए, मां पंहिंजो पाण खां ई अलॻि पियो थी थियां, हीउ अलाए केरु आहे। पर मां हाणे जेको हुन में जोड़णु थो चाहियां, किथे किथे ईअं लॻंदव अगरि उहा अवस्था अची वई त कि भॻवानु आहे इहो जेको आईने में नज़र थो अचे न, भगवान, इहो भगवान आहे, मां त गुम थी वियसि, मां त मिटिजी वियसि, मां त रहियसि ई कोन। इनखे चइबो आहे तन्मयता, ख़बर ई न पए कि भगवान केरु आहे, मां केरु आहियां, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे ॿुधाइणु, करणु न करणु तव्हांजो कमु। इहा अथव तन्मयता आसक्ति। ॿी आहे परम विरहासक्ति, विरह, जो गोपियूं विरह में रहियूं, हिकु क्षण बि रही न सघनि उन जे बिना, इहा यारी हुई। त अहिड़ियूं यारियूं
11 प्रकारनि जी भक्ति नारद चए थो आहिनि। तव्हांखे जेका तव्हांजी रुचि हुजे तव्हां उहा कयो। पहुचंदा हिक ई जॻह ते। तव्हांखे जहिड़ो संबंध इन अलावा ॿियो कोई संबंध सम्झ में अचेव त तव्हां उहो कयो। जेको तव्हांखे ठीकु लॻे। हाणे 83 नंबर श्लोक खणूं या सुभाणे? ॿुधी वठो हलो। 83 नंबर श्लोक अचे थो। इत्येवं वदन्ति जन जल्प निर्भया एकमता कुमार व्यास शुक शांडिल्य गर्ग विष्णु कौंडिन्य शेषोद्धारवारु उद्धव आरुणि बलि हनुमान दी विभीषणाद्यो भक्त्याचार्या। देवर्षि नारद कुछ भगतन जा नाला तो खणे हिते ऐं चए थो ही उहे भगत आहिनि जिन समाज जी परवाह छॾे करे, निंदा उस्ततीअ जी चिंता छॾे करे ऐं भगवान जी भक्ति कई। ऐं न केवल भक्ति कई बल्कि भक्तिअ जो प्रचार भी कयो। इहो लिखे थो देवर्षि नारद कि समाज जी चिंता छॾे करे, माण्हुनि जी चिंता छॾे करे, भई माण्हुनि जी चिंता कंदा त कुझु हासिल कोन्हे थियणो। उहे केरु केरु आहिनि ॿुधी वठो। पहिरीं चए थो सनत कुमार, जेके 4 सनकादिक ऋषि आहिनि, इहे सदाईं हरि शरणम ॻाईंदा रहंदा आहिनि। वेदव्यास भागवत पुराण में भगवान जी भक्ति त भरी आहे सॼी। शुकदेव उन राजा परीक्षित खे भक्तिअ जी महिमा ॿुधाई। शांडिल्य जा भी भक्ति सूत्र अथव, जीअं नारद जा आहिनि न, तीअं शांडिल्य जा भी आहिनि। गर्ग जेको आहे, गर्ग संहिता उन लिखी आहे, विष्णु भगवान जी पूजा कंदो आहे। ऐं कौंडिन्य हिकिड़ो विष्णु भगत, इहो भी हिकिड़ो थी वियो आहे। कौंडिन्य तन्मयता वारी भक्ति न कई आहे। शेषनाग ॾींहुं राति भगवान जा गुण ॻाए रहे थो। उद्धव भगवान जो दोस्त, आरुणि ऋषि थी वियो आहे। राजा बलि जिन जो जिक्र ॿुधोसीं, हनुमान, विभीषण आदि, इन्हनि सभिनी ने इत्येवं वदन्ति जन जल्प निर्भया। इन जो अर्थ छा आहे? इत्येवं वदन्ति जन जल्प निर्भया जो अर्थ आहे कि हीअ निंदा उस्ततीअ खां निर्भय रही करे माण्हुनि जी, जन समाज जे द्वारा निंदा उस्ततीअ जी परवाह न करे भगवान जी भक्ति कई ऐं भक्तिअ जो प्रचार भी कयो। अगरि ये परवाह कनि हा माण्हुनि जी त इन्हनि जो जिक्र भी न थिए हा। छो त जंहिं सची भक्ति कई आहे न, माण्हू उनखे परेशान कंदा ई आहिनि, उनजो मजाक उॾाईंदा आहिनि, उनखे पागल चवंदा आहिनि। त ॾाढो ॾुखियो आहे। निंदा केरु सहन कंदो? त माण्हू भक्ति छॾे ॾींदो आहे ऐं नकली नाटक जी ज़िंदगी गुज़ारणु शुरू कंदो आहे। उहा छा का ज़िंदगी आहे छा नाटक करण वारी? अच्छा, कोई तारीफ़ करेव, तारीफ़ जे चक्कर में भी ॾाढा माण्हू भक्ति छॾे ॾींदा आहिनि कि अब तो मैं पागल नहीं लग रही ना, अब मैंने छोड़ दी भक्ति ये सब ठिकाने विकाने छोड़ दिया, अब तो पागल नहीं। वो चवंदसि नहीं, अब तो तू इतनी स्मार्ट लग रही है, इंटेलिजेंट। वो खुश। त इहो ॿुधायो, तव्हांजी तारीफ़ थिए, उस्तति थिए त छा कंदा उन तारीफ़ जो? कहिड़ी वैल्यू आहे उन तारीफ़ जी? अगरि असांजे भीतर प्रेम जो गुल न खिलियो त कंहिं बि शइ जी काई वैल्यू कान्हे।
असांजे भीतर असां आनंदित न थियासीं, प्रफुल्लित न थियासीं, त ॿाहिरां ॿाहिरां इहे छा कंदासीं? इहे लक़ब, उपाधियूं, फालतू जूं उपाधियूं जेके असांखे ख़ुशी न ॾेई सघनि। बल्कि जिन खे उपाधियूं मिलियूं न, कंहिंखे दीदीअ जी उपाधि, कंहिंखे ज्ञानीअ जी उपाधि, कंहिंखे भाभी, कंहिंखे संत जी उपाधि, कंहिंखे महापुरुष जी उपाधि, कंहिंखे भगवान जी उपाधि, जिन खे उपाधि मिली उन्हनि जा घर बिगड़ी विया। चङा भला शांति प्रेम वारा घर हलंदा हुआ उन्हनि जा, सभु उन्हनि जा बिगड़ी विया घर असां ॾिठा आहिनि। छो त हिननि हिक खे रुगो उपाधि मिले बसि कि तू तेरे में कुझु है, किथां उहा तारीफ़ ॿुधी अचे हिकु माई रुगो घर जी, सॼो घर बिगाड़े छॾींदी। किथां ॿाहिरां रुगो ॿुधी अचे चैन जे वातां, त उहा तारीफ़ कहिड़े कम जी, जेका उल्टो नुक़सान पई थी करे। ख़ुशी त ॾे कान पई थी, प्रेम त ॾे कान पई थी। त भगतनि साहस कयो आहे, हिमत कई आहे, न उन्हनि तारीफ़ ॾे ध्यानु ॾिनो आहे, न निंदा ॾे ध्यानु ॾिनो आहे। उन्हनि माण्हुनि जे इन फालतू ॻाल्हियुनि खां निर्भयता हासिल करे, हिकमत थी करे भगवान जी उन्हनि भक्ति कई आहे, भगवान जा हुननि गुण ॻाया आहिनि। त देवर्षि नारद चए थो आख़िरीअ में, हाणे लास्ट भोग पाए करे चए थो कि इहा आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई। यह इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वसिति श्रद्धते स प्रेष्ठम लभते स प्रेष्ठम लभते। देवर्षि नारद चए थो, पंहिंजो ई नालो खणी चए थो नारद प्रोक्तम, कि मुंहिंजे द्वारा इहा व्याख्या रखी वई तव्हांजे अॻियां, पर श्रेय ॾे थो भगवान शिव खे, कि मूल में त भगवान शिव अथव सभिनी भगतनि जो आचार्य। भगवान शिव भगतनि जो शिरोमणी आहे। उन भगवान शिव जे कृपा सां मां ही तव्हांखे ॿुधायो त जेको इन अनुसार पंहिंजो जीवन धारण कंदो, उहे पंहिंजे प्रियतम खे प्राप्त कंदा, उहे पंहिंजे प्रियतम खे प्राप्त कंदा, माना भगवान खे प्राप्त कंदा। बोल देवर्षि नारद महात्मा की जय, श्री कृष्ण भगवान की जय। त हिते देवर्षि नारद भक्ति सूत्र जा ये 84 सूत्र अॼु समाप्त थिया। ऐं असां घणनि ॾींहंनि में कयोसीं? 48 ॾींहंनि में। कोई हू न सोचिजो कि 84 छो ऐं 48 ॾींहं छो, बसि थी विया त थी विया, कुझु फिक्स न कुझु। ही अस्तित्व तय कंदो आहे, परमात्मा तय कंदो आहे, कॾहिं सत्संग थींदो, कीअं थींदो, कहिड़ी दिशा में वेंदो। त उन परमात्मा जे कृपा सां असांखे हीअ भक्ति सूत्र ते सत्संग मिलियो, पर असां इन ते हलूं, असां जीवन में धारण कयूं, बुरायूं छॾींदा वञूं, लोभ मोह अहंकार छॾे करे प्रेम में कन्वर्ट कयूं, प्रेम वधायूं असां पंहिंजो भगवान जे प्रति, त ही ॿुधणु सार्थक थिए। अचो उहे जंहिंसां असां रोज़ शुरू कंदा आहियूं, उहे ई उस्तति, उहा ई धुन ॻाए करे ऐं सत्संग खे विराम ॾियूं। जय जय नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण।
भजो कच्छ के अवतार नारायण, कर सागर मंथन नारायण। भजो कच्छ पे अवतार नारायण, करे सागर मंथन नारायण। लिए पीठ पे पर्वत नारायण, है विश्व के पालक नारायण। लिए पीठ पे पर्वत नारायण, है विश्व के पालक नारायण। जय जय नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण स्वामी नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की।